नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पीटीआई अॻवान असद उमर चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत जे हिक महीने में एतिरी महांगाई थी आहे जेका गुज़िरियल 11 सालनि में न थी। पेट्रोल जे अघ में ₹1 जी वाध बि बर्दाश्त न कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीटीआई अॻवान असद उमर चयो आहे त मुल्क में फ़ैसिला अवाम जी मर्ज़ीअ मूजिब थियण घुरिजनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त इलेक्शन करायो ऐं अवाम खे फ़ैसिले करण जो मौक़ो ॾियो। हुन वधीक चयो आहे त बिजली पैदावार में गुज़िरियल साल जे मुक़ाबले हिन साल 10% वाध थी आहे, पर इहा अलॻि ॻाल्हि आहे त मौजूदा हुकूमत जे अचण सां लोड शेडिंग वधी वई आहे। असद उमर चयो आहे त शहबाज शरीफ़ फ़ैसिले जी हिमत नथो रखे। मुफ्ता इस्माइल इसहाक डार ॾांहुं ॾिसी रहियो आहे। इसहाक डार वरी नवाज़ शरीफ़ खे ॾिसी रहियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ वरी आसिफ अली ज़रदारी खे ॾिसे पियो। ख़बर नाहे त आसिफ अली ज़रदारी जी नज़र कंहिं ॾांहुं आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पीटीआई अॻवान असद उमर चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत जे हिक महीने में एतिरी महांगाई थी आहे जेका गुज़िरियल 11 सालनि में न थी। पेट्रोल जी अघ में ₹1 जी वाध बि बर्दाश्त न कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीटीआई अॻवान असद उमर चयो आहे त मुल्क में फ़ैसिला अवाम जी मर्ज़ीअ मूजिब थियण घुरिजनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त इलेक्शन करायो ऐं अवाम खे फ़ैसिले करण जो मौक़ो ॾियो। हुन वधीक चयो आहे त बिजली पैदावार में गुज़िरियल साल जे मुक़ाबले में हिन साल 10% वाध थी आहे, पर इहा अलॻि ॻाल्हि आहे त मौजूदा हुकूमत जे अचण सां लोड शेडिंग वधी वई आहे। असद उमर चयो आहे त शहबाज शरीफ़ फ़ैसिले जी हिमत नथो रखे। मुफ्ता इस्माइल इसहाक डार ॾांहुं ॾिसी रहियो आहे। इसहाक डार वरी नवाज़ शरीफ़ खे ॾिसी रहियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ वरी आसिफ अली ज़रदारी खे ॾिसे पियो। ख़बर नाहे त आसिफ अली ज़रदारीअ जी नज़र कंहिं ॾांहुं आहे।